एक खूबसूरत मोर झंग में पंहिंजा खूबसूरत खंभ पटे पटे उछले रहियो हुयो। एक अकुलमंद इंसान इहा हालत ॾिसी खेसि चयुसि त तुंहिंजी दिलि खे इहा ॻाल्हि कीअं थी वणे जो पंहिंजा खूबसूरत खंभ पटियो पियो उछली। छा तोखे ख़बर न आहे त माण्हू इन्हनि खंभनि खे ज़ौक़ ऐं शौक़ सां हथ करे पाण वटि रखंदा आहिनि। हसीन महजबीन इन्हनि खंभनि मां विंजणा ठाहे पंहिंजे माउ जहिड़े मुंहं खे हवा हणंदा आहिनि। हीअ तुंहिंजी वॾी नादानी ऐं बेशुक्री आहे जो अहिड़े क़दुर ऐं शान वारनि खंभनि खे पटे पियो उछलाई। मोर इहो ॿुधी वात मां कुझु न पुछो। हा, संदसि अखियुनि मां ॻोढ़ा नार करे वहण लॻा। ॻोढ़ा दर्द दिल जो पतो ॾेई रहिया हुआ, तंहिं करे उन्हनि जो ॾाढो असरु थियो। जॾहिं हू दिल जी बाहि अखियुनि जे ॻोढ़नि सां विसाए चुको तॾहिं चवण लॻो त ए दाना इंसान, मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधी छॾ। तूं मुंहिंजे ख़ुशनुमा परनि खे ॾिसीं थो, मगर मां पंहिंजे ऐबनि खे ॾिसी अश्कबार आहियां। न मुंहिंजे गोश्त में मज़ो आहे, न पेरनि में ख़ूबसूरती। माण्हू मुंहिंजे खंभनि जी तारीफ़ कंदा आहिनि ऐं मां पेरनि जी बेडोलाईअ खां शर्मिंदो थींदो आहियां। सिर्फ़ मुंहिंजा खंभ ई आहिनि जिन लाइ शिकारी मुंहिंजी तलाश कंदा आहिनि ऐं मूंखे मारीनि था। काश गोश्त ऐं पेरनि वांगुरु मुंहिंजा पर बि ख़राब हुजनि हा त मां शिकारियुनि जे तीरनि जो निशानो न बणिजां हा। मां पंहिंजे पुछ जा खंभ पटे उछलाए रहियो आहियां त मूंखे लुंडो ॾिसी शिकारी मूंखे मारण जी न कनि। दोस्तो, हुनुर ऐं ख़ूबसूरती उन्हनि लाइ सूदमंद आहे जेके अल्लाह वारा आहिनि, वरना हुनुर ऐं ख़ूबसूरती अहिड़ी तरह वबाले जान आहिनि जहिड़ीअ तरह मोर लाइ खंभ। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर बि कजो।